अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स में एडिशनल जजनि जी मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। ऐवान सदर जी पधिराई मुताबिक़ सदर सुप्रीम कोर्ट जे जजनि जूं पघारुनि, अलाउंस ऐं पेंशन आईनी अदालत जे जजनि जे बराबरि करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। हाई कोर्ट जे जजनि जी पेंशन ऐं मरातुनि बाबति 1997 जे हुक्म में तरमीम जी बि मंज़ूरी ॾिनी वई। हारून रशीद खे वज़ीर आज़म जो सनत ऐं पैदावार वारो मशीर मुक़ररु करण जी बि मंज़ूरी। आज़ाद कश्मीर में चौथे मरहले जी चूंडुनि जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी। अॻूणो वज़ीर आज़म सरदार अतीक खे शिकस्त, 2 सीटुनि ते पीपीए खे सरसी। LA 14 ते कश्मीर दस्तबाज़ी पार्टीअ जो सरदार साजिद इक़बाल कामयाबी माणे वरिती। LA 15 ते पीपीए जो ज़िया कमर पहिरें ऐं नवाज़ लीग जो मुश्ताक मनहास ॿिए नंबर ते। LA 16 जे गैर हतमी नतीजनि मूजिबि नवाज़ लीग जो सरदार मीर अकबर 9243 वोटनि सां अॻिते। LA 17 ते पीपीए जे फैसल मुमताज़ राठौड़ खे सरसी हासिल। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान जे क़त्ल जी धमकीअ सबबि ॻुझी उॾाम ज़रिए तुर्किया खां वापसीअ जो इंकशाफ। वाशिंगटन पोस्ट जी रिपोर्ट मूजिबि ट्रंप जे तुर्किया खां वाशिंगटन वापसीअ जे सफ़र खे ॻुझो रखियो वियो। सहाफ़ियुनि खे ख़तरे सबबि दरियुनि जा शेड हेठि रखण जी हिदायत कई वई। सहाफ़ी ऐं व्हाइट हाउस जो अमलो सम्झी रहियो हो त ट्रंप एयरफोर्स 1 जहाज़ में आहे। कराची में वापारी नौजवान मीर रज़ा जे क़त्ल जी जांच। SSP अली रज़ा पारां वाक़े वारे हंध जो दौरो। मक़तूल नौजवान जा वारस बि मौजूदु हुआ। मीर रज़ा जे DNA टेस्ट लाइ 6 सैंपल कराची यूनिवर्सिटी लैब खे मिली विया। भिरिया सिटी वेझो नौजवान कर्ज़नि खां तंग अची ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ हंबरवाह में 25 वरनि जे अलह उभायो कलोड़ो फाहो खाई आपघात करे छॾियो। नौजवान वालिद हसन कलोड़ो ॿुधायो आहे त संदसि पुट ते हज़ारे रुपया कर्ज़ हुयो, जेको न ॾेई सघण ऐं ग़ुर्बत खां तंग अची हुन आपघात कयो। सिंधड़ी भरिसां क्लास जी छत जा चापुड़ धमाके सां किरी पिया। 3 शागिर्द ज़ख़्मी। प्राइमरी स्कूल काबुल खान नोहड़ीअ जे छत जा चापुड़ धमाके सां किरी पिया। 5वीं क्लास जा शागिर्द सूरज, अनेश ऐं भारत वल्द गोपाल शदीद ज़ख़्मी थी पिया। स्कूल इंतज़ामिया मूजिबि काफ़ी भेरा तालीम खाते जे ऑफिसरनि खे शिकायत कई आहे, पर को बि अमल न पियो थिए।